नाज़रीन, खैरपुर के शाब लतीफ़ यूनिवर्सिटी में नेशनल बुक फाउंडेशन तरफा किताबी मेलो लगायो वियो ऐं ॿिए पासे यूनिवर्सिटी अंदर इंस्टीट्यूट ऑफ जेंडर स्टडीज़ पराना पिंक ते मल्हायो वियो। पेश आहे वकार मेमण जी ही रिपोर्ट। खैरपुर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में नेशनल बुक फाउंडेशन पारां किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब 10 सैकड़ो 90 सैकड़ो रियायत ते विकिरो कया विया। ॿिए पासे यूनिवर्सिटी अंदर इंस्टीट्यूट ऑफ जेंडर स्टडीज़ पुराना पिंक रिबन डे मल्हायो वियो। उन मौके ते उस्तादनि शागिर्दनि यूनिवर्सिटी अंदर वॉक रैली कढी। ॿिन्ही प्रोग्रामनि जो इफ्तिताह प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ खुश्क कयो। उन मौके ते डॉक्टर मोहम्मद यूसुफ खुश्क चयो त अहिड़े क़िस्म जा मेला शागिर्दनि लाइ तमामु ज़रूरी आहिनि। किताब पढ़ण असांखे ॼाण मिले थी। इंटरनेट जहिड़े जदीद दौर में भी किताब जी हैसियत हिन मेले लगाइण ते नेशनल बुक फाउंडेशन के सारायो। हर साल जी हिन साल भी यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ जेंडर स्टडीज़ पारां ही डे मल्हायो वियो आहे, जंहिंजो मक़सद अवाम में छातीअ जी कैंसर बाबति ॼाण ॾियणु आहे। छातीअ जी कैंसर में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, जेका तशवीश जी ॻाल्हि आहे। उन मौके ते उस्तादनि ऐं शागिर्दनि मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ासि तौर ते तालीमी इदारनि में अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे न रुगो शागिर्दनि में पर उस्तादनि में भी दिलचस्पी जो सबब बणजनि थियूं। असांजी वाइस चांसलर डॉक्टर परवीन शाह साहिबा जी हर वक्त इहा ही कोशिश रही है त कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿारनि खे बुनियादी तालीम सां गॾोगॾु को करिकुलर एक्टिविटीज़ जे लाइ भी उन्हनि खे मौक़ा फराहम कया वञनि। उन में नेशनल इंटरनेशनल एक्सपोयर भी जेको आहे सो ज़रूरु थियणु खपे। अॼोके हिन किताबी मेले जे हवाले सां असां नेशनल बुक फाउंडेशन जा थोरा हिता आहियूं, छाकाणि त हू ॿारनि खे ख़ुसूसी रिआयत जे बुनियाद ते ही किताबूं ॾियनि पिया। लतीफ़ यूनिवर्सिटी उत्तर सिंध जी अज़ीम दस्तक है, जंहिंजी सभिनी खां पहिरीं प्रायोरिटी रही है त शागिर्दनि खे वधि खां वधि मौक़ा फराहम कया वञनि। उन जे लाइ असां ही ॿियो हिन ई साल में ॿियो किताबी मेलो लगाए शागिर्दनि खे रिआयती अघ ते किताब फराहम करण जी कोशिशि कयूं पिया त जीअं शागिर्दनि जे अंदरि घणे खां घणो पढ़ण जो रुझान पैदा थिए। उन खां अलावा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी थोरे वक़्त में पंहिंजी हिकिड़ी मुनफ़रिद हैसियत हासिल कई आहे, जिते रोज़ाना जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि पिया। जीअं अॼोके ॾींहं में ई असां वटि 3 हिकिड़ा अहिड़ा प्रोग्राम आहिनि जेके शागिर्दनि जी क्लासरूम टीचिंग खां हटी करे को करिकुलर एक्टिविटीज़ जे ज़रिए ऐं टीचिंग बाय डूइंग जे कॉन्सेप्ट जे ज़रिए थिए थो पियो ऐं इहो सभु कुझु पॉसिबल आहे मौजूदा वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह जी कोशिशुनि जे करे। हिकु बहितरीनु ही मेलो आहे किताबनि जो, ख़ासि करे असां शागिर्दनि जे लाइ हिन में काफ़ी मुनाफ़े वारी ॻाल्हि बि आहे त हिन मां 40 खां वठी 90% ताईं असांखे किताबनि में डिस्काउंट मिले थो। उन खां अलावा हिन में नॉलेज जा किताब जेके असां डिपार्टमेंट सां वाबस्ता रहूं था त उन में डिपार्टमेंट जा जेके बहितरीनु किताब आहिनि असांजी कोर्स जे मुताबिक़ कोर्स खां हटी करे अदब जा किताब बि आहिनि जंहिंसां असांखे वधीक नॉलेज में इज़ाफ़ो मिले थो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी अंदर अहिड़ा किताबी मेला लॻण सां शागिर्दनि ऐं शागिर्दनि जी नॉलेज में वधीक इज़ाफ़ो थींदो। कैमरामैन जान मोहम्मद नारिजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीरज।